अस्सलाम वालेकुम दोस्तों, जेकॾहिं दोस्तों तव्हां यूट्यूब ते नओं चैनल ठाहियो आहे ऐं तव्हां ॿियनि जे वीडियो ते ॾिसंदा हूंदा त उन्हनि जा जेको मथों वीडियो जो मथों जेको फ़ोटू जेके असीं थंबनेल चवंदा आहियूं उहा लॻल हूंदी आहे मुख़्तलिफ़ एडिटिंग सां सुहिणी ऐं बहितरीनु अंदाज़ में जेका तस्वीर ठाहे करे रखियल हूंदी आहे पंहिंजे फ़ोटू सां गॾु या ईअं ई अखर लिखियल हूंदा आहिनि। वीडियो जेको हूंदो आहे उन टॉपिक जे मुताबिक़ उहा ठहियल हूंदी आहे थंबनेल जेकी तव्हां ॾिसंदा हूंदा। त तव्हां बि अगरि अहिड़ी तस्वीर तव्हां ठाहिणु ॼाणो था त उहा कीअं ठहंदी आहे ऐं कीअं वरी यूट्यूब ते पंहिंजो जेको वीडियो हूंदो आहे उन जे मथां अपलोड कीअं कबी आहे त तव्हां बिल्कुलु दुरुस्त हिन वीडियो खे आया आहियो। हिन वीडियो ते बिल्कुलु सही आया आहियो ऐं हिन वीडियो में असां तव्हांखे मुकमल जेको आहे त तरीक़ो ॿुधाईंदासीं। सभ खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश, असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कजो जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए। त दोस्तो तव्हांखे सुहिणे नमूने सां इंशाअल्लाह सॼो तरीक़ोकार सम्झायूं था त या कहिड़े तरीक़े सां इहा फ़ोटू जेके थंबनेल ठहंदी आहे। सभ खां पहिरीं तव्हां प्ले स्टोर ते वेंदा, प्ले स्टोर में तव्हां लिखंदा थंबनेल, इहो मथां लिखियलु आहे, इहा ई तव्हां इहा नालो लिखी करे सर्च कंदो त खोड़ सारियूं जेके आहिनि ऐप हिन में नज़र ईंदियूं। इन्हनि मां काई बि हिकिड़ी तव्हां कंदा, मां हीअ ओके कयां थो, हीअ मुंहिंजी पहिरीं खां अपलोड ते डाउनलोड थियल आहे। मां हिनखे जेको आहे त ओपन कंदुसि। ओपन करण खां बाद में कुझु हीअं इंटरफेस नज़र ईंदो, थोरो लोडिंग में हली रहियो आहे। अच्छा, इन खां पोइ तव्हां हेठि ॾिसंदव क्रिएट जो ऑप्शन आहे, इन खे तव्हां हणंदव। इन खां हेठि गोल आहे लिखियलु अथव वॾे बटण में, इनखे ओके कंदव त तव्हांखे कुझु हीअं नज़र ईंदो। तव्हांखे विची या नंढड़ी पटी में 16:9 वारो जेको आहे इहो ओके कंदा। इन खां बाद में मथे हिन पासे कुंड में लिखियलु आहे कलर, मथे तव्हांखे निशान नज़र ईंदो, हिते लिखियलु आहे कलर। इन में तव्हां हाणे कहिड़ो बि कलर जेको आहे चूंडे सघो था, कहिड़ो बि तव्हां। मां हे चूंडियां थो। इन खां पोइ हे हीअं नज़र ईंदो, मथे टिक जो निशान आहे, इनखे तव्हां ओके कंदा। हे थोरो एड ईंदो, एड खे मां क्लोज़ कंदुमि त हीअं नज़र ईंदो। हाणे तव्हांखे हिते लिखिणो आहे, हेठि लिखियलु आहे टेक्स्ट, इनखे ओके कंदव। कुझु बि तव्हांखे हाणे लिखिणो पवंदो, कुझु बि जेको तव्हांजो वीडियो हुजे उन वीडियो जे मुताबिक़ तव्हां लिखी सघो था। जीअं मिसाल मुंहिंजो वीडियो फ्री इंटरनेट जे हवाले सां आया त मां हिते लिखां थो फ्री इंटरनेट अनलिमिटेड, मिसाल जे तौरु मां इहो लिखां थो। हाणे हीअं अखर लिखी करे तव्हां हेठि ॾिसंदव तीर जो निशान आहे, इनखे तव्हां हीअं अॻे पोइ कंदव त इहे अखर नंढा वॾा घटि वधि ईअं थींदा। ठीकु आहे, हिनखे तव्हां हिते लॻाए करे उहो हिन कुंड में जेको आहे त कलर हूंदो, उहो इहे कलर, इन मथां कहिड़ो बि कलर अछो कयो, जेको बि कलर कयो तव्हां हिनखे जेको आहे त करे सघो था। कलर सेट करे तव्हां वरी हिनखे बैकग्राउंड जेको अखरनि जो हूंदो ॻाढ़ो कारो, जेको सुहिणो लॻे तव्हांखे, सुठो जेको लॻे तव्हां उहो ईअं तव्हां ठाहे इहो हिते सेट कंदव। ठीकु आहे, मूंखे इहे सुठो लॻे थो, हिनखे मां थोरो हिते सेट कयां थो। इहे सेट थी वियो आहे। हाणे मां खणंदुसि तस्वीर, हेठि निशान इमेज लिखियलु आहे तस्वीर, गैलरी में वेंदुसि। गैलरी में वञण खां पोइ हिते जेका तस्वीर मां का बि तव्हां पंहिंजी तस्वीर रखो या जेको वीडियो टॉपिक आहे उन हिसाब सां का बि तस्वीर जीअं ॾिसंदी हूंदो आमतौरु माण्हुनि जी लॻल हूंदी, मां का बि इमेज हीअ खणा थो फ्री इंटरनेट वारी, मिसाल जे तौरु मां हिकिड़ो। तव्हां त जेका तस्वीर पंहिंजी लॻाए सघो था या जहिड़ो वीडियो हुजे उहो, जीअं थंबनेल सुठी लॻे, इहो फ्री इंटरनेट वारो मां इहे तस्वीर लॻायां थो, ईअं तव्हां बि लॻाए सघो था। ठीकु आहे, ईअं अखर जेको बि तव्हां लिखी सघो था। मां त मिड़ई एग्ज़ाम्पल तव्हांखे थोरो सम्झायां थो।
ये त अञा वधीक तव्हां बहितरीनु हिनखे ठाहींदो त सुठी लॻंदी। या मिड़ई कुझु बि तव्हां लिखी करे सेट करे सघो था। हिनखे तव्हां जेतिरो सुहिणो ठाहींदव वीडियो अॻियां या रखंदव त तेतिरो वरी सुहिणो लॻंदो, माण्हू खे वणंदी ऐं उहो वीडियो ॾिसण ते मजबूर थींदा। सॼो कमु जेको आहे थंबनेल ते रखिणो आहे। मथे डाउनलोड जो निशान आहे, हिनखे तव्हां जेको आहे त सेव कंदव। सेव करण खां पोइ हीअ एड ईंदो। एड खे तव्हां जेको आहे त क्लोज़ कंदव ऐं हीअ तस्वीर असांजी सेव थी वई आहे। इन खां बाद में हाणे असां ईंदासीं वाइट्यू स्टूडियो में। हीअ ॻाढ़े अखरनि में गोल जेको आहे वाइट्यू स्टूडियो आहे। अगरि तव्हां वटि हीअ जंहिंजो चैनल आहे तक़रीबन सभु वटि हीअ वाइट्यू स्टूडियो अपलोड हूंदो आहे, त तव्हांखे हीअ अपलोड करिणो पवंदो ऐं हिन ते थोरी आई डी ठाहिणी पवंदी यूट्यूब चैनल जी। ठीकु आहे। हिन खां पोइ तव्हां वेंदव, जेको बि तव्हांजो वीडियो हूंदो हेठि ईंदव, तव्हांजा जेके वीडियो हूंदा सभु हेठि नज़र ईंदा। हिननि मां जंहिं बि वीडियो ते तव्हां पंहिंजी तस्वीर रखणु चाहियो था, जेको तव्हां अपलोड कयो आहे उनखे तव्हां जेको तव्हांजो हुजे, मिसाल जे तौर मां हिननि में को बि हिकिड़ो टिक कयां थो। हाणे हिन ते मूंखे तस्वीर रखणी आहे। मथे कलम जो निशान आहे, हिन कलम जे निशान खे हणंदुसि। वरी बि कलम जो निशान तस्वीर जे मथां ई आहे, हिनखे हणंदुसि। हेठि जेको आहे त चेंज जो ऑप्शन आहे, हिनखे मां जीअं हणंदुसि त फ़ोटुनि में वेंदुसि जेके मां थंबनेल ठाही हुई। त हेठि ॾिसो जेके असां ठाही हुईसीं उहा हेठि पई आहे। हिनखे अपलोड करे हाणे मथे लिखियलु आहे सिलेक्ट। जीअं मां हिनखे सिलेक्ट कंदुमि त हीअ सिलेक्ट थी वेंदो। मां त नथो कयां, मुंहिंजी पहिरीं अपलोड थियल आहे। ईअं तव्हां करे सघो था। उमेदु आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि ज़रूरु आयो।